अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼोकी हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंध जे सीनियर अदाकार एस भट्टी कुझु ॾींहं पहिरियां पंहिंजी दिलि जो बाईपास करायो हुयो। उन जी वजह सां हुन जी जेका माली मदद कई वई आहे, हुनखे घणा लख ॾिना विया आहिनि, हुनखे केतिरा पैसा ॾिना विया आहिनि, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। त दोस्तों, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां मां दोस्तनि खे नंढड़ी गुज़ारिश कंदुसि, असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा, ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आहियो त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, सिंधी शोबिज़ अपडेट चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। त दोस्तों, अचो त हिन वीडियोज़ खे शुरू था कयूं। सकाफ़त खाते पारां सीनियर अदाकार एस भट्टी खे माली मदद फ़राम। कावश में ख़बर छपजण ते सकाफ़त खाते सीनियर अदाकार खे इलाज लाइ 2,60,000 जो चेक ॾिनो। जना अस्पताल में चेकअप करायो आहे, मुख़्तलिफ़ टेस्टूं कराइण ऐं अस्पताल में दाख़िल कराइण जो चयो वियो आहे। दोस्तों, इहो हुयो एस भट्टी जो माली मदद करण जो कावश अख़बार में बयानु, जेको मूं अवां दोस्तनि खे पढ़ी ॿुधायो। ऐं मां तव्हांखे वरी ॿुधाईंदो हलां त एस भट्टी सिंध जो सीनियर अदाकार आहे, ऐं जीअं त हुन जी जेका माली मदद कई वई आहे उहा 2,60,000 एस भट्टीअ खे पंहिंजे इलाज लाइ ॾिना विया आहिनि, ऐं जीअं त हुन जी सकाफ़त खाते मदद पिणु कई आहे। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एस भट्टी कुझु ॾींहं पहिरियां पंहिंजी दिलि जो बाईपास करायो हुयो, ऐं उन जे करे एस भट्टीअ खे पैसा ॾिना विया आहिनि, ऐं जीअं त हू पंहिंजी इलाज कराए सघे, ऐं जीअं त पंहिंजूं टेस्टूं वग़ैरह बि कराए सघे। दोस्तों, एस भट्टी सिंध जो सुहिणो ऐं सुठो अदाकार आहे। तव्हां हुन लाइ दुआगू थियो त जीअं हू जल्द खां जल्द सिहतयाब थी वञे ऐं पंहिंजनि ड्रामनि ऐं फिल्मुनि में कमु करणु शुरू करे। दोस्तों, ही हुई अॼोकी वीडियो तव्हांखे मुंहिंजी पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। ऐसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।